लाड़काने जो साईं हाजन सियाल साहब पंहिंजे भली अवार्ड तकरीब में भेटाई पैनल सिंध पारा तालीम खाते रिटायर थियल उस्तादनि जे तालीमी ख़िदमत एवज़ में अवार्ड तकरीब में ख्याल जो इज़हार कर रहे है पेटेल ज़िले लाड़काने जो सदर हाजन सियाल साहब हिन मोहब्बतुनि जे मेर खे मेरींदड़ मोहतरम हाजी शफी मोहम्मद सफ़ी साहब ऐं उनजो साथ ॾींदड़ सभु खे मुंहिंजो सलाम। ॻाल्हियूं त तमामु घणियूं हुयूं पर ही शख़्सियतुनि जो मेल जेको हाजी साहब सॼी सिंध मां हिकिड़ी क्रीम अहिड़नि उस्तादनि हीरनि खे खणी करे अॼु हिन स्टेज ते विहारियो आहे। मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि के हिन जे शान में ॻाल्हाइण जे लाइ। ही ख़ुदि अनमोल मोती आहे, हिननि जो को मुल्क कोन्हे को। उस्ताद जी मनता जो ही अवार्ड इहो असांखे ॿुधाए थो त उस्ताद जी केतिरी इज़त हूंदी आहे, केतिरो मान हूंदो आहे, केतिरो मर्तबो हूंदो आहे। मसइलनि जे हल जे लाइ असांजे पेटेल जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, उन जा ही शाइद आहिनि। मां हिननि शाइदनि खे अर्ज़ थो कयां त ही मुंहिंजो साथ ॾियनि ऐं जेके इदारनि खां ॿाहिरि मुंहिंजा दोस्त किनी प्यारा वेठा आहिनि उहे असांखे परिचाए ॾियनि ऐं उन्हनि इदारनि खे मज़बूत कयूं। ही जे हाजी शफी मोहम्मद सठियो बि आहे इहो बि भाउ पेटेल आहे, मुंहिंजा भाउ। ॿी का ॻाल्हि कान्हे का, ही जेका सॼी सिंध ते वेठी आहे इहा सॼी पेटेल जे करे वेठी आहे। ऐं पेटेल जे इदारनि में आयुसि, दोस्तियूं भाइरियूं इलेक्शनियूं उहे थी वियूं, उन्हनि खे मञियोसीं, उन्हनि खे क़बूल कयोसीं। मुंहिंजो ज़िलो साईं मोहम्मद बचन साहब, साईं मुमताज़ वदियो साहब कंबर शहदाद कोट जा प्रेसिडेंट ऐं हिकिड़ो ॿियो बि साथी असांजो, उहे साथ त अॼु शफी मोहम्मद सटे जो ॾिनो, अॼु बि उनजी स्टेज ते बीठो आहियां मां। पर इदारे खे असां मज़बूत कयूं। सचो 7 तारीख़ ते जेको धरणो लॻो, मां सलाम थो पेश कयां हाजी शफी मोहम्मद साहब खे ऐं मां पंहिंजे नौजवान उस्तादनि साहबनि खे त हू उन्हनि वॾी भरपूर नमूने से जेका शिरकत कई। इतफ़ाक़ आहे असांजो हुते एक्सीडेंट थी पियो नूरियाबाद वटि, मुंहिंजे जनरल सेक्रेटरी खे धक लॻा ऐं उनखे खणी करे वापसि हैदराबाद पहुतुसि। 3:30 बजे आउं हुते पहुतुसि त हाजी नाज़र निज़ामानी मूंखे भाकुर पाए करे चवे थो साईं हलो स्टेज ते ॻाल्हायो। ऐं जो ॾिसां त जिते त कोई दोस्त आहिनि कोन उहे चए थी उहे त ॻाल्हियुनि जे लाइ हलिया विया आहिनि। त आउं हुते सचमुच दोस्त मुंतशिर लॻा पिया। मां चयुमि त ही उस्ताद इनकलाब जो असां हिकिड़ो पथर रखूं था ऐं उनजी सिर हाजी शफी मोहम्मद सटियो साहब आहे। मां का क़िस्म जी का ख़ुशामद नथो कयां अल्लाह। त अॼु उनजो ही समर मिले पियो ऐं मां हिननि साईंनि खे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो साथ ॾियनि, मुंहिंजा साथी मूंखे परिचाए ॾियनि, हू ऐवाननि में अचनि, हू इदारनि में अचनि। 15 तारीख़ ते गवर्नमेंट खे हिकिड़ी चैलेंज ॾिनल आहे, जे असांजा मुतालबा तस्लीम तव्हां नथा कयो त मुतवक़ा 20 तारीख़ ते नवंबर जी 20 तारीख़ ते असां तव्हांजे वर्किंग कमेटी जो इजलास थो थिए। उन वर्किंग कमेटीअ में ही साईं मूंखे तव्हां परिचाए ॾियो मुंहिंजा दोस्तो। मां तव्हांखे वरी बि अर्ज़ु थो कयां कि मूंखे दोस्त परिचाए ॾियो। वल्ला असां उहे ॻाल्हियूं कयूं हुआसीं जेके मां इदारो वेही करे साईं मोहम्मद बचन शाहिद आहे, साईं मुमताज़ वदियो शाहिद आहे, साईं असांजो अलीगुल चांडो डिवीज़न जो सदर शाहिद आहे। ऐं वाक़ाफ़ करे वियो हुउसि उन वर्किंग कमेटी इजलास मां। मुंहिंजे करे साईं मुमताज़ वदियो जेको आहे वॉकआउट करे वियो। मूंखे परिचाए ॾियो साईं मुंहिंजा। मां तव्हांखे वरी अर्ज़ु थो कयां साईं मूंखे ही दोस्त परिचाए ॾियो। ही सॼी क्रीम आहे, ही सॼी सिंध आहे, हू बि सिंध आहे। या गॾु करे ॾियो मूंखे।
वॾियूं महिरबानियूं लख थोरा इहो पेटेल ज़िले लाड़काणे जो सदर साईं हाजन सियाल साहिब जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार